Exercise 5.1. 5.1 जा सम नंबर 7 खां 17 ताईं 18 ताईं ही ॿई 7 खां 18 ताईं जेके सम्स आहिनि इन्हनि में फार्मूला यूज़ थींदो। असीं फार्मूला पढ़ी आया आहियूं अॻ में गुज़िरियल चैप्टर 4 में a प्लस बी होल स्क्वायर इक्वल टू a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर ऐं a माइनस b होल स्क्वायर इक्वल टू a स्क्वायर a प्लस हिते थींदो माइनस 2ab प्लस b स्क्वायर यानी a प्लस बी होल स्क्वायर इक्वल टू a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर a माइनस b होल स्क्वायर इक्वल टू a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। क्वेश्चन नंबर 7 खां वठी 12 ताईं a प्लस बी होल स्क्वायर फार्मूले ते सॉल्व थींदा ऐं 12 खां वठी 18 ताईं सॉल्व थींदा a माइनस बी होल स्क्वायर तां। यानी ॿिन्हिनि जी मेथडोलॉजी सेम आहे ऐं बिल्कुलु ई ईज़ी प्रॉब्लम्स आहिनि। हिननि जा फैक्टर्स मालूम करणा आहिनि। सॉल्यूशन पहिरियों थींदो a b होल स्क्वायर a c होल स्क्वायर लिखी सघूं था हीअं प्लस 2 हीअ लिखंदासीं a c ऐं हेॾां थींदो 2 प्लस ॿिनि जो स्क्वायर a जो स्क्वायर ऐं b जो स्क्वायर। असांखे a ऐं b जे स्क्वायर खे ॾिसणु खपे त a ऐं b कहिड़ा आहिनि पोइ पाण ई हितां सेटिंग थींदी 2ab थी वेंदो। हीअ आंसर थींदो ac प्लस 2 होल स्क्वायर। ऐं क्वेश्चन नंबर 2 भी साॻे तरीक़े सां आहे 8 भी साॻे तरीक़े सां आहे। सॉल्यूशन a जो स्क्वायर x स्क्वायर x y स्क्वायर स्क्वायर ये स्क्वायर ऐं b स्क्वायर कहिड़ो आहे b स्क्वायर आहे 9 जो स्क्वायर b स्क्वायर इहो आहे। त विच में असीं हिननि ॿिन्ही ज़रब जी ॿीण लिखंदासीं ॿीण ट्वाइस मल्टीप्लिकेशन ऑफ बोथ। हाणे हे ठही वियो फार्मूलो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर लिखंदासीं a ही सॼो बराबरि थींदो a प्लस b होल स्क्वायर। ही थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 5 भी साॻे तरीक़े सां थींदो a स्क्वायर ऐं b स्क्वायर ऐं विच में हिननि जी ॿीण आहे a स्क्वायर प्लस 2ab 9 आहे b स्क्वायर। त हाणे आंसर थी वेंदो a माइनस b प्लस 9 होल स्क्वायर छाकाणि त इहो a जे बराबरि आहे a प्लस b आंसर। क्वेश्चन नंबर 10 ही सभु साॻे तरीक़े सां थींदा सॉल्व। 10 a स्क्वायर a में पावर n t पावर n स्क्वायर इहो थी वियो a स्क्वायर b स्क्वायर छा आहे बराबरि आहे 4zn स्क्वायर इहो थी वियो b स्क्वायर 16 जो स्क्वायर 4 आहे z2 पावर n जो स्क्वायर zn आहे। ॿिन्ही जी ॿीण ॿिन्ही खे मल्टीप्लाई करे डबल कयूं ही थींदो m पावर n t पावर n 4z पावर n। हाणे ठही वियो फार्मूलो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। हे भी साॻे तरीक़े सां सॉल्व थी वेंदो a स्क्वायर ही थियो b स्क्वायर थी वेंदो 0.05। डेसिमल जा जेतिरा नंबर हूंदा आहिनि जेतिरे डेसिमल खां पोइ नंबर हूंदा आहिनि मल्टीप्लाई कंदा आहियूं असां उहे टोटल थी वेंदा आहिनि 0.5 ॿ अंग आहिनि डेसिमल खां पोइ मल्टीप्लाई हिन साॻे सां ई कंदासीं 4 अंग थी वेंदा 4 डिजिट्स थी वेंदा। बहरहाल a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस 2a ऐं b आहे 0.05 ॿिन्ही जो होल स्क्वायर xy प्लस 0.05 होल स्क्वायर। क्वेश्चन नंबर 12 2/3x होल स्क्वायर प्लस हेॾां b जेको थींदो 3/2 थी वेंदो 3/2y स्क्वायर ॿिन्ही ज़रब जी ॿीण 2/3x सॉरी हिते y स्क्वायर थींदो 3/2 y स्क्वायर ही थींदो
2/3 x plus 3/2 y square whole square. Question number 13 माइनस आहे हिते त ही माइनस वारे फार्मूले सां सोल्व थींदा. a square minus 2ab plus b square. सॉल्यूशन a square a जेको आहे उहो आहे ab स्क्वायर हिते b स्क्वायर करिणो आहे 3 स्क्वायर माइनस ॿिन्ही ज़रब जी भीड़ ab ऐं 3 जी भीड़. हाणे ही फार्मूलो ठही वियो a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर त इहो थींदो होल स्क्वायर जे बराबरि. क्वेश्चन नंबर 15 भी सिमिलर आहे सेम. x स्क्वायर y होल स्क्वायर माइनस 2x स्क्वायर y ऐं ही 1/x स्क्वायर y प्लस x स्क्वायर y होल स्क्वायर. ठीक हिन ही थींदो x स्क्वायर y x स्क्वायर y होल स्क्वायर हेॾां वरी थींदो 1/x स्क्वायर y स्क्वायर. हे थी वियो a हे थी वियो b. x स्क्वायर y माइनस 1/x स्क्वायर y 1/x स्क्वायर y होल स्क्वायर. इहो थी आंसर. क्वेश्चन नंबर 16 a स्क्वायर हेॾां वरी b जेको थी वेंदो 0.2 थींदो स्क्वायर माइनस 2a स्क्वायर 0.2 प्लस हाणे ही थी वियो a स्क्वायर प्लस 0.2 होल स्क्वायर. क्वेश्चन नंबर 17 3 स्क्वायर माइनस बाद ही पहिरियां b स्क्वायर ॾिसूं कहिड़ो आहे a माइनस 3b होल स्क्वायर. इहो आहे b स्क्वायर माइनस हिननि ॿिन्ही ज़रब जी भीड़ 2ab आहे a माइनस 3b होल स्क्वायर. ही थी वियो 3 माइनस a माइनस 3b स्क्वायर होल स्क्वायर. क्वेश्चन नंबर 18 भी सिमिलरली सेम थींदो.